सभई गॾिजी मूंखे मुबारक जो वॾे खां वॾी पार्टी जे चेयरमैन मूंसां वाइदो कयो आहे त मां तोखे टिकट वठा ॾींदुसि। मां हिन सूबाई तक ते इलेक्शन विढ़ंदुसि छो जो 3 महीननि में इलेक्शन थियण वारी आहे। हैबत हुकुम सरकार। वही सॼे ॻोठ खे गॾु कर। अॼु मां पार्टी जो ऐलान कंदुसि ऐं हिकु वॾो जलसो कंदुसि जिथे मूं मथां गुलनि जी वर्खा कई वञे ऐं मूंखे गुलनि जा हार पाराया वञनि। हुकुम सरकार ते ॿुधारे। कमाल खान जिंदाबाद। 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 कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान। अॼु मां तमामु घणो ख़ुशि आहियां छो जो असांजे सूबे जे वॾे में वॾी पार्टी मूंखे टिकट ॾिनी आहे ऐं मां इलेक्शन विढ़ी उन पार्टी में वञण जो ऐलान थो कयां। कमाल खान जिंदाबाद। हाकिम खान जिंदाबाद। हाकिम खान 3 महीननि जे अंदरि इलेक्शन थिए पई। तमामु जल्द असां पंहिंजी वर्क शुरू कंदासीं ऐं मूंखे पूरी पक आहे तव्हां सभई मुंहिंजो भरपूर साथ ॾींदो। कमाल खान हाकिम खान जिंदाबाद। अॼोकी गॾिजाणी मूं सिर्फ़ु हिन करे रखण आई आहे त न रुॻो तव्हां मूंखे वोट ॾियो पर तव्हां सभई गॾिजी हर ॻोठ में वञो ऐं मुंहिंजी वर्क कयो। कमाल खान हाकिम खान कमाल खान। इन मंच ते पहुचाइण वारो मूंखे हाकिम खान आहे ऐं हाकिम खान मुंहिंजो दोस्त न पर मुंहिंजो भाउ आहे इन करे आख़िरी नालो हाकिम खान लाथी। हाकिम खान जिंदाबाद। असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा ताईं? ये रख पैसा पाण वटि जीअं वर्क शुरू थिए त मूंखे ॼाणण लाइ माण्हू खपनि ऐं जेतिरा थी सघनि माण्हू गॾु कर। मूंखे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे। हाज़ुर बाबा ताईं जीअं तव्हांजो हुकुम हूंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं तो जहिड़ा माण्हू मूंसां गॾु आहिनि न त पोइ मूंखे केरु भाड़े नथो सघे। हीअ वठो पैसा वञी वर्क शुरू कयो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।